नाज़रीन, नवाखे कोहाट का ख़बर ॾियूं त CNG पंप ते दस्ती बम हमलो कयो वियो आहे। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेनेटर अब्बास आफरीदी महफ़ूज़ रहियो आहे। दस्ती बम हमले में सेनेटर अब्बास आफरीदी ऐं पीपल्स पार्टी अॻवान अमजद आफरीदी महफ़ूज़ रहिया आहिनि। अवांखे ॿुधायूं त पुलिस इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे। जांच शुरू कई वई आहे। धमाके सबबि घर खे बि नुक़सान पहुतो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं कोहाट खां त CNG पंप ते दस्ती बम सां हमलो कयो वियो आहे। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेनेटर अब्बास आफरीदी महफ़ूज़ रहियो आहे। दस्ती बम हमले में सेनेटर अब्बास आफरीदी ऐं पीपल्स पार्टी अॻवान अमजद आफरीदी महफ़ूज़ रहिया। पुलिस इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे। जांच शुरू कई वई आहे। धमाके सबबि घर खे बि नुक़सान पहुतो आहे।